सिंगर फायजा अली। नवाब शाह में अची तव्हांखे कीअं महसूस थो थिए? तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं माशाल्लाह मां त ईअं ई मतिलबु शो सम्झो हुयो पर माशाल्लाह हिते ॾाढो सुठो माहौल आहे। ईअं कीअं शो असांजे मेले में था न मूं ईअं ई सम्झो हुयो शायदि मेले हल्को फुल्को प्रोग्राम हूंदो, माण्हू थोरा हूंदा। जी बिल्कुलु। पर हिते केतिरा माण्हू वेठा आहिनि जो ताड़ियूं ॿुधाईंदियूं तव्हांखे त केतिरा माण्हू वेठा आहिनि, ताड़ियूं ॿुधाईंदियूं तव्हांखे। सीनियर आर्टिस्ट बि आहिनि माशाल्लाह तमामु घणी ख़ुशी। जिते हेतिरा सारा माण्हू बि आयल आहिनि उते असां नोर बि घुरायो। सुठी ॻाल्हि आहे। वॾो को ज़ालिम सफ़ा को चंड्रो आहे ये अहिड़ा माण्हू लिकाई वेठो आहे असां। सही केस कयो आहे तुंहिंजे पुट तो। सही केस कयो अथई। फायजा अली सिंगर आहे ॾाढी सुठी। मूंखे लॻे थो तोखां पुट विसरी वियो आहे। अरे अहिड़ियूं शयूं हूंदियूं त असांजे पुटनि खे गोली हणंदासीं। हेड़ा पुट कहिड़े कम जा आहिनि? अल्लाह तव्हांखे हयाती ॾे माशाल्लाह। हो सड़ियो बीठो अथव? हां सड़ियो बीठो आहे। मां ये छोकरनि खे प्रपोज कंदो आहे शादीअ जे लाइ, जेका मना कंदी आहे उन ते बि केस कंदो आहे। उन ते बि केस कंदो आहे, इहो तव्हांखे ॿुधाइण वारो हुउमि। ईअं छो भला? न मूं ते हिकिड़ो केस न मूं ते 10 केस कयो। मां राज़ी आहियां। मां सदको वञा नाले हे ॾिस लांतीर इहो हूंदो आहे, माना औरत हूंदी आहे, छोकिरी अहिड़ी हूंदी आहे। ओ ईअं न कंदो त न कोर्ट में मुलाक़ात थींदी पई। ॿियो कंहिं ते केस कयो आहे हिननि? साईं हे सभिनी ते केस कंदो आहे। उन जी मोची जेको आहे जूती टाकण में देरि कई उन ते केस कई, वीचारो अञा वते तो हाज़िरी भरींदो। अच्छा ॿियो ख़ैर लॻो पिया? ख़ुशि आहिनि? केस छो थो करे? विच में त न ॻाल्हाए, चङा माण्हू विच में ॻाल्हाइनि त विच में तूं टपो ॾे। बाबा हे असांजा महिमान आहिनि, तव्हां हिननि सां छो था ॻाल्हायो? असांजा दुश्मन आहिनि छा? न ॻाल्हायो। असांजा बि महिमान आहिनि। अच्छा तव्हां पैदा थिया खीर में किरिया आहियो छा? ओड़ी साईं असल में इहो त माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि। हे ॾिस ख़बर नथी पए त टायर कहिड़ो माण्हू कहिड़ो आहे। ख़ुदा जो छो मूंखे न ॿुधाई तूं शादी दफ़्तर खोलियो अथई, हेतिरी छोकिरियूं विहारी अथई। शादी दफ़्तर कोन खोलियो आहे। हेॾे वे तूं हर भरू पंहिंजे चकर में आहे। हिन ते न वञो, हिन मुंहं ते न वञो। हे सिर्फ़ु लॻंदो मिठड़े मोलाई जहिड़ो आहे न। माशाल्लाह फायजा अली तव्हांजो को नओं एल्बम अचे पियो? एल्बम आहिनि काफ़ी सारा। SR प्रोडक्शन तमामु सुठा एल्बम अचनि पिया न्यू। जी जी मां तव्हांजा ॾिसंदो आहियां गाना अक्सर, ॾाढा हुन में मरण मारणा जो ज़िक्र बि हूंदो आहे। थैंक यू। इहा शाइरी तव्हांखे केरु ॾींदो आहे? शाइरी असांजा काफ़ी सारा सुठा शाइर आहिनि। शाइरनि जा नाला ख़बर न आहिनि, बाक़ी इलाही सारा उनजी सिलेक्शन कंदा हूंदा न शाइर वरी? जी सिलेक्शन ई हूंदी आहे। माशाल्लाह न ॾाढो सुठो म्यूज़िक बि ॾाढो ज़बरदस्त ॾींदा आहिनि। इरफान समो साहिब जा असां तव्हांजा ॾाढा सुठा कलाम ॿुधासीं, ॾिठासीं। मां त केतिरा ई हिननि जा कलाम जेको आहे सो म्यूट करे बि ॾिठा आहिनि तव्हांजा। छो जो असल में आवाज़ न करे न ॾिसी सघंदा, ॿार जागी पवंदा आहिनि। अॻे बि तव्हां इहा ॻाल्हि कई। हा थींदो आहे न, असां परेशान थी वेंदा आहियूं। माशाल्लाह वसीम मुश्ताक साहिब ख़बर हूंदी वधीक, इम्तियाज़ किरियो साहिब खे। अच्छा सोराब सुमरो बि परेशान थींदो आहे? हा बिल्कुलु। मूंखे परेशान करण वारी वेठी आहे हिकिड़ी घर ॾे मुंहिंजी। घर वारी मूंखे परेशान अक्सर कंदी आहे उहा, ऐं ॿार मां परेशान न थींदो आहे बिल्कुलु। तव्हां जहिड़ा माशाल्लाह ख़ूबसूरत चेहरा साम्हूं हूंदा आहिनि, केरु परेशान थींदा। पोइ हाणे तव्हां पंहिंजी पढ़ाई कंप्लीट कयो थियूं न? पढ़ाई रेगुलर आहे। अॻे दफ़े मां तव्हांखे चयो त मूंखे कमु इलाही आहे, छो जे करे एल्बम्स वग़ैरह टाइमिंग जो थोरो प्रॉब्लम आहे, बाक़ी अल्हम्दुलिल्लाह थोरी घणी आहे। बिल्कुलु एजुकेशन बि ज़रूरी आहे। जी असांजे केतिरा ई सिंगर आहिनि वीचारा पढ़ियल लिखियल न आहिनि, पोइ उन्हनि जे बदिरां वरी कलाम ॿियो पढ़ी ॿुधाईंदो आहे उन्हनि खे। न ईअं त न आहे। हया अथई तोखे को? असां वटि तमामु ख़ूबसूरत सिंगर आयल आहे फायजा अली। बिस्मिल्लाह। मां बि ॾाढी सुहिणी हूंदी हुअसि नंढे हूंदे, सफ़ा तो वांगुरु हूंदी हुअसि। पोइ त मूंखे इहो ॾुखनि वलाए छॾियो। हा हिक सां मां भॼी वई हुअसि, उहो ई निभागो पइजी वियो। बाद में ख़बर पई त सुञो टरड़ो हो। बसि हिन में इहो बचो हिकिड़ो पैदा थियो इहो किनो। हे मुंहिंजो चाचे जो पुटु मंगणी थी, पोइ जॾहिं ॾिसो मुंहिंजी हालत ई ख़राबु लॻी पिया, ॼण लोटे ते मांधाणो टंगियो पियो आहे। पोइ हिन सां बि शादी न कयमि मां। तूं ख़ुशि हूंदी आहे माशाल्लाह, ॾाढो सुठो ॻाईंदी आहे तूं। महिरबानी मासी। अलाह तोखे हयाती ॾे, ख़ुशि हुजे इंशाल्लाह। जी अब्बा
सदु कोन हेॾे मुंहिंजो पुटु विड़ी पियो अॻाणे मासी उहो वेठो आया न कढी छॾियो ॿाहिरि मुंहिंजो पुटु त पार अथव हिनखे एॾा पुट आहिनि छा तो हा? घणा ॿार आहिनि 22 ॿार न पे खे चवां छा कयूं 22 ॿार जी अब्बा सलाम आहे तुंहिंजी अज़मत खे बाक़ाइदा तूं पैदा कया नी पैदा न कया गूगल तो डाउनलोड कया फैज़ा ख़ुशि हुजे तूं आमीन मौला हयाती ॾे चादर घणे जी वती अथई हा चादर ॾाढी भली आहे तुंहिंजी चादर चई त मां ॾेई छॾिया बाक़ी हे चादर पाइण खां पोइ माण्हू पिनंदा आहिनि मासी चपरा हिन गूंगे खे वठी हिन जो किथे रिश्तो कराए न त असां नजमा कावेश वांदी वेठी आहे मूंखे इहो भउ आहे त उनखे न पसंदि अची वञे छो जो उहो जेको आहे नंढा नंढा गुलर ऐं कुता पालण जी शौंक़ीन आहे बसि अब्बा अला हयाती ॾे ख़ुशि हुजो शाल वसीब ख़ुशि हुजे तूं अब्बा भला फ़ाइज़ा अली हितां वञे भले पर मूंसां गॾु अच्छा ख़ैर आहे पोइ मुंहिंजो भाउ आहे मां वेंदीमांसि गॾु हिन में कहिड़ो प्रॉब्लम भले भले हिते असां जो नानी भले हिते असां जो नानी भले फ़ाइज़ा अली वञे थी न भले जाई वञे थी हा ए फ़ाइज़ा अली तोखे तुंहिंजो भाउ कयो आहे भले हे मुंहिंजो वॾो भाउ आहे वाह नंढो भले तो मलिया पर ईअं न चयां भले जी फ़ाइज़ा अली थैंक यू अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अहिड़ी शइ वञे थी पोइ हिते छा कयूं भले काॾे बी भले भले अरे ॿार खे रोके तुंहिंजे कढाए वियो आहे कहिड़ा माण्हू आहिनि हर ॻाल्हि में भले भले अञा चङो थियो नजमा कावेश न फिरियो न त चऊं था हिन कुर्सीअ ते विहारे वरी बि चया भले